दोस्तों अस्सलाम वालेकुम मौजूद नमस्ते थोड़ी देर पहिरीं असांजे दोस्त क्राइम बीट ते कमु कंदड़ कराची जे नामियारे सहाफ़ी मुश्ताक सरकी जेको आहे उहो लाइव कयो उन लाइव में हुन पंहिंजे सोर्सिस सां तमामु घणो जेको मवाद हथु कयो ऐं उन मवाद में मुश्ताक सरकीअ घणियूं शयूं जेके आहिनि उहे आॾो आंदियूं आहिनि ऐं उन में ख़ासि करे अॼु जेको शयूं ऐं कल्ह शाम ताईं जेके शयूं साम्हूं आयूं उन में आयो त हुन जो हिकिड़ो क्रिमिनल रिकॉर्ड सो मां मुश्ताक सरकी खे जेको आहे जल्दी इन्हनि हक़ीक़तनि बाबति ॿुधाए ऐं असां मुश्ताक सरकी खे सारायूं था इन सॼे केस जे सिलसिले में। मुश्ताक अस्सलाम वालेकुम। वासलाम सतार। हा मुश्ताक अॻोड़े तव्हां जेको आहे लाइव कयो ऐं सॼी सिंध हिकदमि तव्हां ॾांहुं हली आई न ध्यानु वरितो त जेको आहे इरशाद रांझाणी सां जेको कुझु थियो बराबरि असां सम्झूं था त असां हिनखे लिसानी बुनियादनि ते नथा ॾिसूं पर असां हिनखे इंसानी बुनियादनि ते ॾिसूं था त हिकिड़ो हमराह तड़पंदो रहियो रोड ते ऐं हिकिड़ो सिंधी नौजवान हिकिड़ो सिंधी कॉम्प्रेस नौजवान ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु जीअं इंसानी सभिनी जा हक़ आहिनि पर उनखे मारे फिटो कयो वियो ऐं तव्हां जेका अॼु हिकिड़ी मुख़्तलिफ़ ॻाल्हि कई आहे उहा आहे त तव्हां हुनजो हिकिड़ो क्रिमिनल रिकॉर्ड जेको आहे उहो आॾो आंदो आहे इन रहीम शाह जो इन बारे में थोरो तव्हां असांखे ॿुधायो त जीअं ॿिया पंहिंजा ॿुधंदड़ दोस्त इनखे ॾिसी सघनि। ॾिसो रहीम शाह खे मां पर्सनली कुझु वक़्त खां सुञाणा पियो ऐं उहो जी जी उन निस्बत सां पियो सुञाणा त मूंखे कंहिं हिकिड़े पुलिस वारे इतला कई त DSP सुखन जी ऑफिस अंदरि कब्ज़ो थिए पियो ऐं जॾहिं उहा ऑफिस उते अंदरि कब्ज़ो थिए पई त मूं DIG ईस्ट ऐं उन वक़्त जे SSP मलीर जेको अॼुकल्ह DIG लाड़काणो आहे जावेद अकबर रियाज़ उन सां मां राब्तो कयो त DSP सुखन इरफान ज़मान जेको हुन वक़्तु प्रेज़ेंटली उते सर पे कयो हुन वक़्तु मूं जॾहिं राब्तो कयो त तव्हांजे हिन DSP ऑफिस में कब्ज़ो थिए पियो त उन्हनि मूंखे चुप करण जी कोशिशि कई जॾहिं मूं राब्तो कयो ॿियनि ऑफिसरनि सां त पतो पियो त रहीम शाह नाले हिकिड़ो बासर शख़्स आहे हुन बेंस कॉलोनी वारे सुखन वारे इलाइक़े जो जंहिंसां पुलिस बि ठहियल आहे ऐं पुलिस न सिर्फ़ु हुन खां डिॼे थी पर डेली बेसिस ते हुन खां जेको भतो उगाड़े थो वापारियुनि खां दुकानदारनि खां बिल्डर्स खां इलाइक़े मां उहो डेली बेसिस ते शेयर करे थो पुलिस सां हुनखे हिसोपति ॾिए थो ऐं हीउ जेको कब्ज़ो आहे DSP ऑफिस ते उहो बि उन हिकिड़े क्रिमिनल एक्ट जो हिकिड़ो पार्ट आहे जंहिंमें पुलिस हुनजी साथारी बणियल आहे मां उहा रिपोर्ट कई हिन मूंखे धमकियूं ॾिनियूं हुयूं हुन वक़्तु बि रिश्वत बि अची हुई कुझु असांजा मां नाला न खणंदुसि सहाफ़ी जेके इलाक़ाई दोस्त हुया इलाक़ाई सहाफ़ी उहे विच में पिया हुननि ठाह करण जी कोशिशि कई त इहा रिपोर्ट न थियणु घुरिजे पर मां बावजूदि समूरी आछुनि जे सिफ़ारिशुनि जे मां हुते राति जो 12 बजे अच्छा पहुतो मुश्ताक हुयुसि ॿुधायो त इहो कहिड़ो साल हो? ही हिन साल ऐं तक़रीबन 2018 जे मार्च अप्रैल जो महीनो हुयो ऐं 8 महीना थिया आहिनि जी जी मुंहिंजे फेसबुक वाल ते उहा वीडियो पई आहे मां अंदरि वञी उहा DSP जे ऑफिस जे अंदरि 2 कमरा जेके तयार थी चुका हुया हिकिड़ो वॾो गेट लॻी चुको हुयो ही हुनजो सरपरस्त हुयो कब्ज़े जो हिन समूरे इलाइक़े में दहशत जी हिकिड़ी अलामत बणियल पाण खे शख़्सियत बणाए रखियो आहे ही कुझु साल यानी 25-28 साल पहिरियां जॾहिं आयो त ही हिकिड़े भैंसकण जे तंबेले में नौकर हुयो जेको छेणा मेड़ींदो हुयो माल जा उतो कचिरो साफ़ कंदो जंहिंखां पोइ हिन मारकुट खाधी ऐं मारकुट खाइण खां पोइ ही पंहिंजे अर्ली डेज़ में हिन नंढा वॾा ॾोह कया भागी थियो बग़ावत कई ऐं हाणे हिन वक़्तु इलाइक़े जो किंग आहे जीअं लियारी जो उज़ैर बलोच हुजे ऐं ॿियनि जी जी इलाइक़नि जा सुल्तान राई मोला जट हुजनि तीअं ई सुखन भैंस कॉलोनी जे लाॻापियल जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि में रहीम शाह हिकिड़ो बदनाम किरदारु आहे ऐं बदनाम किरदारु जॾहिं मासूम शख़्स खे ॾोही करे मारींदो ऐं पुलिस चुप हूंदी सिविल सोसाइटी चुप हूंदी इलाइक़े जा चङा मुड़ुस असांजा उतां जा बासर पीपुल्स पार्टी जा बासर बरोच जेके आहिनि जामोट जेके आहिनि जिन जा पंहिंजा हिकिड़ी वॾी फॉलोइंग आहे पंहिंजा ॻोठ आहिनि उहे बि जेकॾहिं हिन बेगुनाह खून ते मुजरमानी ख़ामोशी अख़्तियार कनि त असां सभिनी खे इन मौक़े ते ॿुॾी मरणु घुरिजे। अच्छा मुश्ताक थोरो ॿुधायो त हिन केस में ही जेको कल्ह वाक़ियो थियो आहे इन बारे में तव्हां छा था चओ तव्हां वटि इन केस जे बारे में छा ॼाण पोइ पाण हुन ॿियनि शयुनि ते बि हलूं था। इहो मूंखे जेके मां सुबुह लाकू हुते हुयुमि मां सुबुह 10:30 खां ऑनवर्ड 4-5 कलाक मां पंहिंजो पर्सनल दिलचस्पी जो मुंहिंजो हुयो महवर हुयो त इन केस खे इन्वेस्टिगेट कजे
माण्हुनि जा राया वठजनि, कुझु शाहिदियूं कठियूं कजनि, कुझु पुलिस वारनि सां ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हाइजे। जेके मोबाइल ते न पिया ॻाल्हाइण चाहिनि उहे नंढी रैंक जा माण्हू वीचारा उन्हनि जॻहियूं मां वञी पेश थियो आहियां। मां उन्हनि सां कचहरियूं कयूं, कंहिंसां चांहि जे कप ते कचहरी कई, कंहिंसां कंहिं गली घिटी में वेही करे कचहरी कई, कंहिंसां शाबाश फ्रूट आहे जे तव्हांखे। रेड़े ते बि कचहरी कई, कंहिंखे पंहिंजी गाॾी में विहारे कचहरी कई, के हिन जा वेझा माण्हू हुआ उन्हनि सां मां मिलियो आहियां। ऐं सभिनी जी इहा गॾियल राय आई आहे जेका स्क्रीन ते त नथा ॿुधाए सघनि। मजमूई तौर ते इहा राय आया त इरशाद रांझाणी खे बेगुनाह मारियो वियो आहे ऐं हुनखे ॾोह जी वारदात जो रंग ॾिनो वियो आहे। पुलिस जेका बाहि थियल आहे, हिन जे खीसे में पियल आहे पुलिस, हिन जे घर जी लोंडी बणियल आहे पुलिस, ऐं हू जीअं चाहे थो इलाइक़े में करे थो, अच्छे कार जो मालिक आहे। हुन ते 7 खां 8 केस जेके आहिनि क़ाइदाबाद थाणे ते आहिनि जंहिंमें ही नामज़द आहे, ऐं 5 खां 6 केस हिन जे मथां सुखन थाणे ते आहिनि जंहिंमें 302 जा सेक्शन बि शामिल आहिनि, बेगुनाह क़त्ल बि शामिल आहिनि, ॾोहारी सरगर्मियूं बि में आहिनि, भताखोरी बि आहे। हिन जो हिकिड़ो हमज़ुल्फ आहे जेको संढू आहे, उहो आहे गुल मोहम्मद, जेको असले जो बदनाम तरीन वापारी आहे, न सिर्फ़ हिते पर इब्राहिम हैदरी वसीले जेको समुंड आहे, सामुंडी पट्टी साहिली पट्टी, उन जी जी वसीले आलमी तौर ते बि हू मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾे असलो सप्लाई कंदो रहियो आहे। न सिर्फ़ एतिरो, इलाइक़े में को बि बिल्डर हुजे, को बि मालवंद वापारी हुजे जंहिंजो तालुक सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िले सां छो न हुजे, या पंजाब जे कंहिं ज़िले सां हुजे, या इवन भेंस कॉलोनी में जेके माण्हुनि जा फार्म आहिनि उते जेके बि मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ मालवंद माण्हू आहिनि, उन्हनि हिन जी पर्ची, हिन जो नालो हिकिड़ो ब्रांड ठही चुको आहे। ही जीअं वणे उते करे पियो, त इन माण्हू खां उन वक़्तु फुर जॾहिं हिन जे डाले में हिन जो पंहिंजो ई हमज़ुल्फ यानी संधू जो पुटु जान मोहम्मद जेको हिन जो गनमैन आहे, जेको इलाइक़े में पिणु हिकिड़े गुंडे तौरु शोहरत रखे थो, बदनाम माण्हू आहे, उहो बि गॾु आहे, पाण बि ही लेस आहे हथियारनि सां। हिन माण्हू खां अच्छा मुश्ताक वीगो मूंखे ते थोरो ॿुधायो त तव्हां जेका सुबुह ॼाण वरिती त उन में इहो ठीकु आहे, माण्हुनि हिकिड़ो मोब त ॾिठो त जेको उते असांखे हिन कैमरा में जेका हिन क्लिप में बि नज़र अचे थी, छा उन्हनि माण्हुनि अहिड़ी का शइ ॾिठी त को उते फुर थिए पई ऐं हुन जेको आहे हिते अहिड़ी का शइ थी ऐं पोइ हुनजो भाउ उते पहुतो, हुन क्लिप भरी रड़ियूं करे जेको आहे ज़ोर सां हुन खां उहा मोबाइल बंदि कराई वई? थोरो ॿुधाईंदो त उते माण्हुनि कोई अहिड़ी शइ ॾिठी त को फुर थिए पई ऐं बिल्कुलु हुन मुज़ाहिरो खे मारियो? ॾिसो, मां त माण्हुनि खे छॾियो, मुंहिंजो जेको अकॉर्डिंग टू माय एक्सपीरियंस रिगार्डिंग क्राइम रिपोर्टिंग इन द हा, सिटी, क्राइम रिपोर्टिंग तव्हांजो सुठो त तजुर्बो आहे। मां ॿुधायां त वीगो खां कीअं मोटरसाइकिल वारो फुर कंदो। तव्हां कंहिं पुलिस वारे खे विहारो मूंसां मनाज़रो, मूंखे ॿुधाए हा 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 को पुलिस वारो त कंहिं वीगो या पराडो वारे को कॾहिं मोटरसाइकिल वारे खां फुर कई हुजे हलंदड़ गाॾी में? एतिरो को बि दिलेर माण्हू न आहे। इहो अंडरस्टूड आहे जेको माण्हू वीगो रखे थो उन वटि हथियार हर हाल में आहे। मां सही। तव्हांखे ॿुधायां त जेके मनी चेंजर जूं हाई रूफ गाॾियूं हुजनि थियूं, उनमें ॿ गनमैन वेहनि था, उहे बि रेयर केसिस में पूरो थियनि थियूं। त वीगो को हिकिड़ो कमज़ोर माण्हू, जिस्मानी तौर ते कमज़ोर, को एॾो टारगेट किलर न आहे, फिगर आहे यार। रांझाणी को बेले मो या झंग मो न पहुतो कराची, हू हर ॿिए बिल्कुलु ॾींहुं बिल्कुलु प्रेस क्लब ते बीहंदो हुयो, हू हर ॿिए ॾींहुं सिंध टीवी ते, केटीएन ते, धरती टीवी ते, उर्दू चैनल ते मुज़ाहिरा कंदे नारा हणंदे नज़र ईंदो हुयो। त उहो माण्हू कीअं हिकिड़ो सरेआम फुर कंदो? अंडरस्टूड आहे। इहो क्राइम रिपोर्टिंग ऐं पुलिस जे तजुर्बे मूजिबि त हिकिड़ो नोन फिगर आहे उन इलाइक़े जी, इलाक़ाई माण्हू आहे, उनखे हर ॿियो माण्हू रेड़े वारो पोरियत सुञाणे थो, त उहो बग़ैर निकाब जे हिकिड़े गुंडे खां फुर कंदो? यार इहो हिकिड़ो मज़ाक आहे, इन खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। ऐं जेके अखियुनि ॾिठा शायद आहिनि, उनजो इहो चवणु आहे त हिननि जी थोरी मुंहुं मारी थी, हिन जी वीगो जे अॻियां हू आयो, हिन हुनखे छिड़ब ॾिनी, जंहिं ते हुन रिएक्शन ॾिनो, रिएक्शन खां पोइ हिननि खे गार गंद कई, ॿिन्ही में तल्ख़ कलामी थी, जंहिंखां पोइ हिननि खे फायरिंग करे ऐं हिनखे डकैती जो रंग ॾिनो। ऐं हुननि जी भरपूर पुलिस ताईद कई, भरपूर पुलिस सपोर्ट कई। चंद टकनि ख़ातिर नौजवान जे खून खे मज़े सां लोड़ण जी नाकाम कोशिश कई वई आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां त बेगुनाह खून कॾहिं बि न फबंदो कंहिंखे सतार। मां सही आहे, तव्हांखे ॿुधायां बिल्कुलु त सही आहे। काल खां सोशल मीडिया ते शायदि मरहूम खे हयाती में एतिरो डिस्कस न कयो हुजे के, पर मरण खां पोइ हू जीअरो थी वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था चओ। ऐं माण्हुनि में तव्हांखे मां ॿुधायां थो तमामु वॾो एंगर आहे। मां जॾहिं सुबुह ट्विटर खोलियो त ट्विटर ते ॿियो नंबर वॾो ट्रेंड हो। उन खां पोइ अॼु बि जेको आहे उहो माना सिंध में जेको ट्रेंड आहे उन में टॉप ते आहे, ऐं पाकिस्तान में टॉप 10 न आहे, पर सिंध में उहो जेको आहे टॉप 10 थो हले पियो, ऐं पाकिस्तान जी ट्रेंड में उहो 9 नंबर थो हले पियो। तव्हां ॾिसो, ऐं जेका क्लिप आई आहे उन वॾी हिकिड़ी सेंसिटाइज़ेशन कई आहे।
ऐं इन सॼी सूरत हाल में असां वटि हर माण्हू सेफ़्तो आहे, हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी राय आहे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं राय ॾिनियूं त बाबा किथे यार इहो वाक़ई जी नारा ॾोह कंदा हूंदा या का मुख़्तलिफ़ राय, हिकिड़ी अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं बि थियूं। पर जेका तव्हां अॻोड़े ॻाल्हि आंदी आहे हिन जी त बाबा हिन माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो क्रिमिनल रिकॉर्ड आहे, उन खां तव्हांखे पोइ मां अञा चैलेंज थो वधीक कयां, सतार ॿुधो, मां चैलेंज थो कयां त न सिर्फ़ मुश्ताक सर की उते इन्वेस्टिगेट करे, पर आम माण्हू कहिड़े बि इलाइक़े जो तालुक रखंदड़ हुजे, मां चैलेंज थो कयां वञी रेड़े वारे को पुछे, होटल वारे को पुछे, सिपाही को पुछे, के वाटड़ू को पुछे, के वॾे कारोबारी माण्हू को पुछे, के सियासी वर्कर को पुछे, के सियासी अॻवान को पुछे त रहीम शाह केरु आहे। जेकॾहिं को न सुञाणे हुनजे किरदार खे ऐं जेकॾहिं को पाण नर्वस थी करे ईअं ऐं ख़ौफ़ज़दा न थिए हुनजे नाले खां त जेको दंड चवंदा मां सरेआम पाण खे पेश कंदुमि जिते चओ सज़ा जे लाइ। त हिकिड़ो न नोन तमामु फिगर बढ़िया। आहे। हाणे हा, माना हे ईअं आहे त जैकाबाद में तव्हां बाबल जखाणी खे फुरियो पिया, या तव्हां अच्छा शिकारपुर में बाबल भय खे फुरियो पिया, हे उहा मिसाल आहे। या तव्हां सखर में हिनखे जेको आहे सुल्तान शाह खे फुरियो पिया, हाणे इहो सम्झ जहिड़ी ॻाल्हि आहे। या घोटकी में बिल्कुलु तव्हांखे बिल्कुलु मार सरदार खे फुरियो पिया त ही नोन एज अ क्रिमिनल एंड इन्फ्लुएंशियल पर्सन देयर इन द कॉन्स्टिट्यूएंसी। त हिन माण्हू खे केरु तमामु फुरींदो? ही गुंडो आहे, ही पॉलिटिकल माण्हू न आहे, ही गुंडो आहे। हिन दाढ़ी रखी या परहेज़गारी जो हिकिड़ो रूप धारियो आहे ऐं उनजे लाइसेंस जी आड़ में, उनजे शेडो में, उनजे शेल्टर में ही सॼा 2 नंबर कमु करे पियो। तव्हां भली कंहिंखां पुछो, हिन जूं मुख़्तलिफ़ जेके इंटरनल रिपोर्ट्स निकितल आहिनि, हिन ते मुख़्तलिफ़ केस दाख़िल थियल आहिनि, ही जेल जूं यात्राऊं करे चुको आहे। हिन सां गॾु हलंदड़ माण्हू जेके आहिनि शेरपाव कॉलोनी में ऐं भैंस कॉलोनी में, अस्पताल चौरंगी ऐं उनजा जेके लाॻापियल इलाइक़ा आहिनि भरिसां वारा, उनमें जेके बि नोटोरियस माण्हू आहिनि, जेके वेझे माज़ी में को हकीकी में रहियो आहे, को एनपी में रहियो आहे, को एमकेएम में रहियो आहे, को पीपल्स पार्टी में रहियो आहे, ऐं उहे हिन माण्हू टॉप जा जेके गुंडा आहिनि उहे हिन हायर कया आहिनि, हिन किराए ते वरिता आहिनि। 40 खां 50 माण्हुनि जी गैंग आहे जेका ही हलाए पियो हुन अच्छा इलाइक़े में। 40 खां 50 माण्हुनि जी गैंग आहे। गैंग आहे। ऐं ही तव्हां वञो बहस करणी वञो कंहिं बि वापारी खां तव्हां पुछो त रहीम शाह जो केॾो ज़ुल्म आहे हुननि सां। पुलिस का मदद कंदी आहे? सतार ज़ंगे जो मुश्ताक सर की हाणे वञे एफआईआर कटाए ॾेखारे मूंखे, मुंहिंजा हेॾा तालुकात आहिनि मुंहिंजा पुलिस वारनि सां, मां नथो कटाए न न सघांसि न एफआईआर। एफआईआर त पुलिस जे सिस्टम में ईअं आहे, असां न सखर में न न असांजे हिकिड़े समाजी रहीम दौर ते रहीम न शाह बिल्कुलु। ते न करदा एफआईआर, सभिनी ते करदा। अच्छा तव्हां हाँ सही सही। 22 ए में वञो बि हुनजे फेवर में कमेंट्स फाइल थियनि था कोर्टनि में वञी। 22 में अच्छा त हर मोची जी रेड़े वारे जी बिल्कुलु बे यारो 22 में त मददगार माण्हू जी। कोर्ट, 22 में तव्हांजो 154 जो बयान हर हाल में पुलिस खे वठणो आहे न। हा हा 22 में त कोर्ट ऑर्डर कंदी आहे त बाबा हिन जी एफआईआर कोर्ट कजो। ऑर्डर बि पंहिंजो नथो कोई माण्हू आम माण्हू कराए सघे हिन जे ख़िलाफ़, छो जो पुलिस कमेंट्स जेका कोर्ट में फाइल करे थी उहा हिन जे हक़ में थी फाइल करे। हाणे ॿुधायो त हिन जो अच्छा हिते केॾे इलाइक़े में ऐं थाणे ते केॾो हिन जो ग्रिप मज़बूत आहे, हिन जो नेक्सस केॾो मज़बूत आहे। उहो माण्हू जेकॾहिं हा आम माण्हू हुजे, आम वापारी हुजे, हिकिड़ो मासूम शहरी हुजे, उहो इहो क्लेम करे त मां फुर पए थी त सम्झ में अचण जहिड़ी ॻाल्हि आहे। असां रांझाणी खे थोरी देर जे लाइ क्रिमिनल कंसीडर कयूं था, हलो कयोसीं, हा पर उहे ज़मीनी हक़ीक़तूं त तव्हां ॾिसो, डायनामिक्स त ॾिसो, वाक़े वारो हंधि ॾिसो, वाक़े वारी सूरत ॾिसो, वाक़े खां पोइ याने पोस्ट फायरिंग तव्हां हिन माण्हू जो कॉन्फिडेंस त ॾिसो। सुल्तान राई बणियो बीठो आहे, पिस्टल लोॾाए बीठो आहे थो बीठो, बाक़ाइदे वॾे हिकिड़े हुते वॾी गारियूं हिकिड़ी थो ॾे, पंहिंजी कंहिंखे विच हा में नथो अचण ॾे। मां उतां जेकॾहिं ईदियो छिपा खे थोरी छिड़ ॾियूं त असांजे ख़िलाफ़ वॾी वटसट थी वेंदी त रज़ाकारनि ते असां हथ खयोंसीं या गार गंद कईसीं, धड़को ॾिनोसीं। ॿुधायो कंहिं बि क्वार्टर खां, कंहिं बि कार्नर खां हिन जो को आवाज़ उथियो हिन जे ख़िलाफ़ कल्ह खां वठी? तव्हां था ॻाल्हायो, न मां था ॻाल्हायां, सिंधी माण्हू था ॻाल्हाइनि, कंहिं असांजे ॿिए माण्हू हिन ते आवाज़ उथारियो आहे? छो रूह असांजो हिन जे हथ में आहे छा? या ही एॾो वॾो गुंडो आहे छा? हिन खां डिॼंदो को आम माण्हू, इलाइक़े जो बेपहुच माण्हू? न सतार न ज़ंगे तव्हां हिकिड़ी खे ॾाढी कहिड़ी ज़रूरत आहे? ज़बरदस्त ॻाल्हि कई। ॿुधो तव्हां हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, जेकॾहिं रांझाणी जो खून हिन खे फॿी वियो त पोइ हर जेको आहे हिक ॿिए सां साड़ रखंदड़ माण्हू ॿिए खे रस्ते में खपाए चवंदो यार ही मूंसां छो बिल्कुलु करे पियो। बिल्कुलु। हा अच्छा मूंखे थोरो ॿुधायो त हिन जी पॉलिटिकल एफिलिएशन ताज़ी कंहिंसां आहे, कहिड़ी पार्टी जे तरफ़ां ही जेको आहे यूसी चेयरमैन आहे हिन वक़्तु? ही चूज़ कंदो आहे, हिन जा पंहिंजा टारगेट्स हुजनि था, हिन जे मफ़ादनि खे जिथे शेल्टर मिले थो ही टाइम टू टाइम पार्टियूं चेंज पियो करे।
वेझे जेके कुझु ॾींहं हुया आम जेके चूंडूं थियूं हुन में ही नवाज़ लीग में हुयो, हाणे ही चेयरमैन हुजण जे बावजूद कंहिंसां को ज़ाती तौर ते नाहे लाॻापियल, विच में पीटीआई में वियो, हिन नवाज़ लीग खे जॉइन कयो, हुन खां अॻु एनपी में हुयो, कुझु मिलिटेंट विंग सां बि हीअं रहियो आहे हिन जो संडू गुल मोहम्मद, ऐं कुझु अर्सो अॻु हिन दरखास्त ॾिनी थाणे त हिन जे घर जे अॻियां बम मिलियो आहे, यानी हिन जे मुखालफ़नि हिन जे दर ते बम रखियो हुयो थ्रेड जे लाइ। हिननि जी पंहिंजी गैंग वार आहे हिकिड़ी, हिन जो विदिन सर्किल झेड़ो हले पियो, हिननि जा विदिन सर्किल खून थियल आहिनि, हिननि जो माल ते झेड़ो आहे, त रांझाणी जी कहिड़ी हैसियत आहे हिन खे फुरंदियो, रांझाणी जी कहिड़ी हैसियत आहे हिन मोटरसाइकिल ते ते हिकिड़ो हथियार वञण ताणींदो। माण्हू, जी जी, मोटरसाइकिल, अच्छा हिन जी जेको आहे उहा लिसानी बुनियादनि ते कहिड़ी क़ौमियत आहे? ही पठान आहे, लकी मरवत जो पठान आहे, ही अच्छा, उतो लकी आयो आहे, मरवत जो पर पठान। जेके खानदानी पठान आहिनि, मां तव्हांखे सतार ॿुधायां त मुंहिंजी वीडियो खां पोइ उन्हनि मूंखे कॉल कयूं आहिनि, उन्हनि जे पंहिंजे हल्के जे माण्हुनि, त असां हिन मां तंग आहियूं, तव्हांजी जस हुजे, तव्हांजी हिमत खे, तव्हांजे हौसले खे, असां तव्हांखे वधीक एविडेंस ॾियण था चाहियूं, वधीक बेवाऊं तव्हां वटि असां मोकिलण था चाहियूं, वधीक बेपोच माण्हुनि जिन जा हिन प्लाट कब्ज़ा कया आहिनि, जिन जूं प्रॉपर्टियूं कब्ज़ो कयूं आहिनि, जिन जे जेको न्याणियुनि सां हिननि जे छोरनि ज़्यादतियूं कयूं आहिनि, पर उहे ख़ामोश आहिनि, छाकाणि त उन्हनि जा घर, उन्हनि जा कारोबार उन इलाइक़े में आहिनि जिते हिन जी गैंग ऑपरेट पई थिए। मुश्ताक, तव्हां ॾिसो त ताज़ो कराची में सीपेक जे कारण या ॿियनि कुझु बैन अवी कमनि जे कारण लियारी में गैंग वार ख़तमु कई वई आहे, ऐं उन खां पोइ MQM जी जेका बदमाशी हुई कराची में उहा ख़तमु कई वई आहे, पर इन मलीर वारे पासे ॾे, ख़ासि करे भैंस कॉलोनी वारे पासे ॾे अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे फ़ाल आहिनि, ऐं या माण्हुनि खे ख़बर कान्हे इहो तव्हां इहा शइ जेका आहे उहा अॼु आॾो आंदी आहे, त हाणे इन जे लाइ असां बि ज़ाहिरी ॻाल्हि सरकार खां अपील कंदासीं, तव्हां जेका अॻोड़ी ॻाल्हि कई पिए त ॻुझनि इदारनि खां, उहे मिलिट्री सां तालुक़ु रखंदड़ ॻुझा इदारा हुजनि, पुलिस जा हुजनि, वज़ीर आला सिंध हुजे या चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुजे, जंहिंजो वस हले थो हिन मुल्क में, असां उन्हनि खां अपील था कयूं जेका ही पंहिंजी गैंग वार ठाही वेठो आहे, 40-50 माण्हुनि जी हथियारनि जी गैंग आहे, डबल कैबिननि में घुमे थो मां पियो, ॿुधायां हिनजे अॻियां सतार, हिन जो हिकिड़ो आहे गनमैन जान मोहम्मद, जेको बि 4 भेरा लांडी जेल वञी चुको आहे, 2 क़त्ल कया अथई ऐं 2 वॾा संगीन ॾोह कया अथई। हिन जो ॿियो जेको हमज़ुल्फ यानी संडू जो पुटु आहे फैसल उर्फ सरदार, बाय प्रोफेशन सिपाही आहे, हुन बीइंग सिपाही यानी जेको अवाम खे तहफ़ुज़ फराहम करे, पर हुन पंहिंजे प्रोफेशन जे उबतड़ हिक इलाइक़े में गन पॉइंट ते कंहिं शहरी खां फुर कई, जॾहिं शहरी मज़ामत कई त हिन जे उन माइट जेको हुन शहरी खे मारे छॾियो, क़त्ल कयो, ऐं उन क़त्ल में हू जेल काटे चुको आहे। हाणे ॿुधाए ही जेके इमीडिएट हिन जा रिलेटिव्स आहिनि उहे सभु हिकिड़ो क्रिमिनल रिकॉर्ड रखनि था, ही सॼी फैमिली क्रिमिनल आहे, हिन जो पंहिंजो वेझो सर्किल क्रिमिनल आहे, ऐं उहो क्रिमिनल माण्हू कीअं थो दावा करे त मूंखां ॾोह पियो थिए, मूंखां फुर पई थिए। इट्स सेल्फ हिकिड़ो वॾो कूड़ आहे, हिन पंहिंजी ईगो में, कूड़ी अना में हिन खे कंहिं छिड़ बि ॾिनी या हिन जे अॻियां अखि खणी कंहिं ॻाल्हायो, उनजी सज़ा मौत आहे, जेका हिन पंहिंजी रिवायत ऐं आदत बरक़रार रखी आहे, उनजो वर्जाउ कयो आहे। बिल्कुलु मुश्ताक, तमामु घणा थोरा, तमामु घणी महिरबानी। इन मौज़ू ते जेतिरी कचहरी कजे थी सघे थी पई, ऐं पाण इन तव्हां वटि ॿी के शयूं हुजनि त मां तव्हां सां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां आॾो आणियो, छो त हिते जिते मां बीठो आहियां हिन वक़्तु इतफ़ाक़ सां पार्क में, त हिते वरी वांगुरु शुरू थी विया आहिनि, जंहिंमें मूंखे पाण खे कचहरी में थोरी डिस्टर्ब थिए थी पई, ऐं ठीकु शाबस आहे, हुजे, ठीकु आहे, ऐं सॼी सिंध तव्हांखे इन शइ ते साराहे थी, छो त एज़ इहो अ मुंहिंजो सीनियर फर्ज़ु आहे, क्रिमिनल सतार साइड इहो जी मुंहिंजो रिपोर्टिंग में फर्ज़ु आहे। अॼु मां तव्हां आसो हिकिड़ो पाणे तमामु, जी जी, तव्हां तमामु सुठी शयूं जेके आॾो आंदियूं आहिनि, ऐं हिन ही माण्हू एक्सपोज थियणु खपे, ऐं तव्हांखे मां रिक्वेस्ट कंदुसि त थी सघे त जेकॾहिं हिन जेको डॉक्यूमेंट रिकॉर्ड बि आहे त उहो बि तव्हां हिन जो आॾो आणियो, ऐं असां 7 वॻे दोस्तनि जो इहो टाइम रखियलु आहे, त 7 वॻे सिंध में सभई दोस्त जेके आहिनि ट्विटर ते अची करे जस्टिस फॉर रांझाणी जे नाले सां ट्रेंड ऐं मुख़्तलिफ़ ट्रेंड मुतारिफ़ कराईंदा, उन में बि असां तव्हांखे सरकार चईंदासीं, ऐं पोइ बि असां मुश्ताक सरकी खे पंहिंजनि दोस्तनि खे चवंदासीं मुश्ताक सरकी वेल डन, ऐं तव्हां हिन जो क्रिमिनल रिकॉर्ड आॾो आंदो आहे, ऐं कराची में रहंदे तव्हां तमामु सुठो अॻु बि कमु कंदा रहिया आहियो, हाणे बि कंदा, महिरबानी मुश्ताक, थैंक महिरबानी। यू लख लाइ।